नाज़ी खेरपुर मां ख़बर शामिल कजी थी। ब्यूरो चीफ किफ़ायत गुल जी रिपोर्ट मूजिब खेरपुर में प्रवाज़ न्यूज़ आॾो हिन फोटो एहतजाज कंदे इल्ज़ाम लगायो त हुन 6 साल अॻु लुकमान जे रहवासी पप्पू सुहाग सां शादी कई हुई। बाद में हुन सीशन कोर्ट खेरपुर मां कानूनी खुला हासिल कई। तलाक खां पोइ हुन शाहनवाज़ उर्फ़ शानू फुलपोटो सां शरई ऐं कानूनी निकाह कयो। संदसि चवण मूजिब पप्पू सुहाग ऐं संदसि भाउ सदाम सुहाग नाराज़ थी खेसि अगवा कयो ऐं 4 ॾींहं ताईं तशद्दुद जो निशानो बणायो। हुन इल्ज़ाम लगायो त जवाबदार संदसि मुड़ुसु शाहनवाज़ खां बाज़ियाबी लाइ 5 लख रुपया घुरिया। जॾहिं शाहनवाज़ पैसा खणी पहुतो त मथसि तशद्दुद कयो वियो ऐं चोरी जी कूड़ी इल्ज़ाम हेठि पुलिस हवाले कयो वियो। हिना फुलपोटो जो चवणु आहे त हुन वटि तलाक ऐं निकाह जा समूरा अदालती कागज़ मौजूदु आहिनि। हुन इल्ज़ाम लगायो त पप्पू सुहाग खेसि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करे रहियो आहे ऐं मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हुन IG सिंध DIG सखर ऐं SSP खेरपुर खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी पप्पू सुहाग ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं संदसि मुड़ुसु शाहनवाज़ शानू फुलपोटो खे आज़ादु कयो वञे।